जय झूलेलाल। सिंध जे आख़िरी सम्राट राजा दाहिर सेन खे ॾिनी वई श्रद्धांजलि। त ख़बर बिलासपुर मां आहे। ख़बर विशेष आहे त भारतीय सिंधु सभा महिला विंग पूज्य सिंधी सेंट्रल महिला विंग जे संयुक्त तत्वाधान में सिंधु धाम गुरुद्वारा कश्यप कॉलोनी में सिंध जे आख़िरी सम्राट राजा दाहिर सेन जो 1309 बलिदान दिवस मल्हायो वियो। कार्यक्रम की शुरुआत भगवान झूलेलाल ऐं राजा दाहिर सेन जन जी फोटो ते माल्यार्पण करे दीप प्रज्वलन करे कई वई। कार्यक्रम जो संचालन भारतीय सिंधु सभा महिला विंग जी नगर महामंत्री श्रीमती सोनी बहराणीअ कयो। नगर जा साहित्यकार ऐं कवि भाई शत्रुघ्न जैसवानी सिंधु सम्राट राजा दाहिर सेन जे जीवन जे बारे में प्रकाश विधो। भारतीय सिंधु सभा नगर जा अध्यक्ष धनराज आहूजा, संगठन मंत्री मोहन जैसवानी जन भी पंहिंजा वीचार व्यक्त कया ऐं चयो त राजा दाहिर सेन जहिड़ा बहादुर व्यक्ति जे नाले ते नगर में संस्था द्वारा वीर राजा दाहिर सेन पुरस्कार सम्मान समारोह आयोजन करे ॾिनो वञे। समाज जे अहिड़े माण्हुनि अहिड़े युवाउनि खे ॾिनो वञे जिन्हनि वीरता जो परिचय ॾिनो आहे या वीरता जहिड़ो कोई कार्य कयो आहे। अहिड़े व्यक्तियुनि खे राजा दाहिर सेन सां सम्मानित कयो वञे, वीर राजा दाहिर सेन सां सम्मानित कयो वञे। त भारतीय सिंधु सभा जा प्रचार मंत्री जगदीश जग्यासीअ पंहिंजा वीचार व्यक्त कंदे उहे चयो त हिंद जा ऐं असांजे समाज जा अंतिम राजा दाहिर सेन जन जी शहादत जे बारे में पूरे समाज ऐं भारतवर्ष में इहो प्रचारित थियणु घुरिजे, जंहिंजो हिकु मात्र साधन असांजे स्कूल में पढ़ाया वञण वारा पाठ्यक्रम आहिनि। उन्हनि में इन्हनि जी शहादत जो उल्लेख करे अचण वारी पीढ़ीअ खे इन जी जानकारीअ सां वाक़िफ़ करायो सघिजे थो। त पूज्य सिंधी पंचायत कश्यप कॉलोनी जा अध्यक्ष मुरली वाधवानी, विश्व सिंधु सेवा संगम जा नगर अध्यक्ष अमर रोहरा भी पंहिंजा वीचार व्यक्त कया। विजय दुसेजा भी चयो त असांखे पंहिंजे इष्ट देव संतन ऐं देश हित में कयल कारजनि जे दौरान वीरगति खे प्राप्त थियल शहीदनि खे कॾहिं न भुलाइणु घुरिजे। पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत महिला विंग जी नगर अध्यक्ष श्रीमती सुनीता खत्री चयो त असांखे पंहिंजे संविधान जी पंहिंजे अधिकारनि खे ॼाणणु घुरिजे, पंहिंजे संत महात्मा ऐं वीर शहीदनि जे बारे में भी जानकारी रखणु घुरिजे, पंहिंजे ॿारनि खे भी जानकारी ॾियणु घुरिजे। घर जे कामकाज सां गॾोगॾु हिन ओर भी ध्यानु ॾियणु घुरिजे त सरकार सां मांग कई वेंदी त स्कूल जे पाठ्यपुस्तकनि सिंधु सम्राट राजा दाहिर सेन जो इतिहास शामिल थिए। हिन अवसर ते भारतीय सिंधु सभा नगर अध्यक्ष श्रीमती कंचन मलघानीअ राजा दाहिर सेन जी शहीदी दिवस ते वृक्षारोपण ऐं हरी भरी वसुंधरा करण जो संकल्प वरितो। संरक्षक श्रीमती कविता मोटवानी ऐं नगर जी उभरंदी हुई कविनेत्री श्रीमती मुस्कान बच्चानीअ भी पंहिंजा वीचार व्यक्त कया। कार्यक्रम जे आख़िर में भारतीय सिंधु सभा जो गीत श्रीमती कंचन रोहरा, श्रीमती कीर्ति सिलवानी, भारती सचदेव गायो। धर्म लाइ जियूं, पंहिंजे समाज लाइ जियूं, आभार व्यक्त कीर्ति लालवानी रेशमा कयो। हिन अवसर ते महिला विंग सदस्य कविता मंगवानी, ज्योति पंजाबी, अनु आहूजा, सुमन धीरवानी, कंचन जैसवानी, चंदा ठाकुर, रेशमा मोटवानी, पिंकी आहूजा, नीतू खुशालानी ऐं अन्य सदस्य उपस्थित हुया। भारतीय सिंधु सभा जी राष्ट्रीय महामंत्री श्रीमती विनीता भावनानी, गरिमा साहनी हिन कार्यक्रम में सोशल मीडिया जे माध्यम सां ऑनलाइन जुड़िया। जय झूलेलाल। और हिते कजो तव्हांजो थी वञे हिते कजो ॿ मिंट
झूलेलाल झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार तंहिंजा थींदा बेड़ा पार